समझा तो मुझी सोच आ तो असां जेको हिनन के दई संगो पिया असां वो हिनन के शयूं न दई सघिया हाने हिनन जे वसा जेके उस्ताद पढ़ाइन था तमाम भली पढ़ाई असां वटि हले थी कॉलेज में असल असां वटि माशाल्लाह सुठी पढ़ाई हले थी मां चवां थो त असां वटि जेको साले पट में उस्ताद पढ़ाइन था या जेका प्रोफेसर असां वटि कॉलेज में अचनि था वो जहाद था करनि जहाद करना सिर्फ बंदूक खणण जो नालो न आहे हे भी जहाद आहे सर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पंहिंजे किरदार खे ॾिसो त मुंहिंजो किरदार छा आहे तव्हां इन शइ खे कॾहिं बि ज़हन मां न कढो त मकाफ़ती अमल अथव जेको कमु तव्हां कयो आहे उहो ई तव्हांजी औलाद सां तव्हां सां उहो थींदो कॾहिं बि ज़हन मां इहा ॻाल्हि न कढो मकाफ़ती अमल अथव जेकॾहिं अॼु असां ॿिए जो सोचियोसीं ॾिसो सर मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे मुंहिंजी धीउ आहे उन लाइ त मां सोचींदुमि न मुंहिंजी मजबूरी आहे हिकिड़ी नेचर आहे मां उन लाइ सोचींदुमि जॾहिं मां पंहिंजे भाउ जे पुट लाइ भाउ जी धीउ लाइ सोचींदुमि त सम्झो जेको आहे सो मां इंसान आहियां मुंहिंजो किरदार तॾहिं सुठो थींदो जॾहिं मां ॿिए लाइ सोचींदुमि जॾहिं ॿिए लाइ सोचींदासीं त मां सम्झां थो असांजी सिंध तरक़ी कंदी असांजो पाकिस्तान तरक़ी कंदो अॼु हे जेका टेबलो असां ते माण्हू खिलनि था छो था खिलनि ही सर हाणे तव्हांजे हथ में आहे हे जेका मुंहिंजा स्टूडेंट आहिनि हे तव्हांजे हथ में अथव पाकिस्तान असां अॼु ऐं सुभाणे कोन हूंदासीं ख़बर त नंढे ॿार जी बि कोन्हे वॾे जी बि कोन्हे अलाए हितां वेही जेको आहे ॿाहिरि गाॾी में वेही सघंदासीं अलाए न वेही सघंदासीं का न इंसान जी का ख़बर न अथव हज़ारे साल जेको आहे सो क़बरनि में पिया हूंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां अल्लाह ताला मायूस न थियो अथव इंसान मां जेकॾहिं अल्लाह ताला मायूस थिए हा त इंसान पैदा न करे अल्लाह ताला अञा जेको आहे सो आस लाइ वेठो आहे त इंसान अञा जेको आहे सो इहे सुठा कमु कंदो केरु कराईंदो इहो असां ई कंदासीं तव्हांजे साम्हूं आहे हाणे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे सर मुंहिंजो ख़्यालु आहे त टे जेको आहे टे चारि शयूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं असांजी तक़दीर मटिजी सघे थी या असां जेको आहे मटाए सघूं था या असां महिनत करे सघूं था सिर्फ़ु टिनि चइनि शयुनि ते जेकॾहिं असां कंट्रोल कयूं असांजो पहिरियों जेको आहे सो एजुकेशन आहे पहिरियों असांजो आइनी स्कूल पहिरियों असां स्कूल ते जेको आहे सो कंट्रोल कयूं इन्हनि ॿारनि जी तरबियत कयूं इन्हनि खे सर जेको आहे सो असां पढ़ाई सां गॾु पढ़णो बि ज़रूरी आहे पर पढ़ाई सां गॾु सियाणा माण्हू सियाणा दोस्त चवंदा आहिनि कढ़णो बि आहे काढ़णो बि आहे हिननि खे पढ़ाइणो बि आहे काढ़णो बि आहे पर जेकॾहिं यार असां पाण ई समझदार न हूंदासीं असांखे पाण खे अकल न हूंदी सर वॾो हिकिड़ो हुनर अथव हिकिड़ो हुनर मां तव्हांखे ॿुधायां कहिड़ो हुनर आहे सुठी शइ ॿुधनि ऐं उन सां जेको आहे त उन ते अमल कनि वॾो हुनर आहे हर माण्हू नथो करे सघे हर माण्हू हर एंगल सां सोचे थो पर सुठी ॻाल्हि जेको आहे सम्झनि ॿुधो था पुट सुठी ॻाल्हि ॿुधनि ऐं उन ते अमल करनि इहो हुनर अथव तव्हांजी ज़िंदगी में इलाही शयूं जेको आहे सो ख़राब बि थींदियूं पाण फेसबुक ॾिसंदा आहियो न फेसबुक ॾिसी करे पाण ॾिसंदा आहियूं त जेको आहे ख़राब शयूं बि अचनि थियूं सुठियूं बि अचनि थियूं कुझु माण्हू ख़राब शयूं ॾिसनि था कुझु सुठियूं ॾिसनि था उनजी इहा ई मां चवां थो जीअं उस्ताद चयो न असां हे सोशल कमु कयूं था सर अल्लाह ताला कमु थो वठे कंहिंखो बि वठी सघे थो मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे जे मां कमु कयां अल्लाह ताला थो कमु वठे सर तव्हां असांजी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां असांजो कहिड़ो जेको आहे किरदार आहे सिर्फ़ु जेको आहे अल्लाह ताला असांखो कमु थो वठे इहो अल्लाह ताला जा अहसान अल्लाह ताला जी महिरबानी कमु थो माना जेकॾहिं इंसान इन शइ खे सम्झे त मां जेको आहे सो सुठो कमु कंदुमि ऐं अल्लाह राज़ी थींदो हज़ारे साल क़बरनि में पिया हूंदासीं तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त केतिरा ई इंसान मरी विया केतिरा पाण खे यादि आहिनि पंहिंजे शहर जो हिसाब लॻायो पंहिंजे मुल्क जो हिसाब लॻायो पंहिंजे जेको आहे सो तालुके जो हिसाब लॻायो केतिरा माण्हू मरी विया आहिनि क़ब्रस्तान ते भरिया पिया आहिनि तव्हां सां बि ईअं हूंदासीं कोई यादि न कंदो यादि हुनखे कंदा जंहिंजो किरदार सुठो हूंदो यादि हुनखे कंदा मुंहिंजी दोस्तनि खे साले पढ़जे उस्तादनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे महिरबानी करे पंहिंजो किरदार ठाहियो पंहिंजे ॿारनि जी प्रूनिंग कयो पंहिंजे ॿारनि जी जेको आहे सो तरबियत कयो पंहिंजे ॿारनि खे सम्झायो इन्हनि खे उत्साह पैदा कयो मां तव्हांखे ॿुधायां अॻे ॾींहुं सर शंबाणी साहब बि हुया इन में खबड़ी बेट हाई स्कूल आहे यकीन कयो
मां हैरान थी वियुमि। अक्सर मुंहिंजी आदत सम्झो या कोशिशि कंदा आहियूं, यकीन कयो दिलि ॾुखंदी आहे, इन जे करे जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं मन का भलो थी वञे, मन कयो भलो थी वञे, मन का जेको आख़िरत वारे ॾिहाड़े मन का जेको आहे सो अलाह ताला किथो राज़ी थी वञे। ऐं जेको शालती जो शेर बि आहे न, ॾे बि डर बि अॻियों तोरींदड़ तिखा, अॻा में त पा न त मणनि बि मोट। कोशिशि कयूं था माना किथां जेको आहे सो का सुठी ॻाल्हि त हक़ीक़त इहा आहे त मां पंहिंजो शहर सम्झंदो आहियां ऐं पंहिंजा ॿार सम्झंदो आहियां। जीअं पंहिंजे पुट खे सम्झाईंदो आहियां तीअं जेको आहे सम्झंदा आहियूं त हे बि मुंहिंजा पुट आहिनि। सर उते हुया स्कूल में, असां वियासीं, यकीन कयो सिर्फ़ु 2 ॿारनि खे यूनिफॉर्म न हुयो, बाक़ी सभिनी खे यूनिफॉर्म हुयो, सिर्फ़ु 2 ॿारनि खे। वरी मां आयुमि सर ॿिए हिकिड़े स्कूल में, चलो नालो खणा थो, कोटसराय केयर स्कूल में। मां सम्झा शायदि हिकिड़े ॿार खे ड्रेस हुई, बाक़ी खे ड्रेस न। तव्हां छा था सम्झो हुते अमीर रहनि था, हे ग़रीब रहनि था? हुते बि ग़रीब हूंदा, अमीर बि हूंदा, हिते बि आहिनि। सर जेसि ताईं तव्हां चवंदव न, अच्छा असां वटि हिकिड़ो सादो जवाबु आहे, साईं मञनि ई नथा। बाबा मञनि, तव्हां चवनि छॾे ॾियो त पोइ ईअं थोरी आहे तव्हां चवनि छॾे ॾींदो, अॻिलो नथो मञे तव्हां चवनि छॾे ॾींदो। दलील सां माण्हू खे सम्झाईंदो, तव्हांजो चवनि छो न मञींदा? सर पंहिंजे पाण में तव्हां सम्झो त हीअ जेकॾहिं मुंहिंजो चवनि नथा मञनि त सम्झो जेको मूं में कमी कुताई आहे, छो नथा मञनि मुंहिंजो चवनि। मां तव्हांखे ॿारनि खे ॿुधायां थो, सुबुह ॻोठ मां तव्हां निकिरो था, सुबुह तव्हां ॻोठ मां निकिरो था, तव्हां बि निकिरो था, हिकिड़ो बकरार बि निकिरे थो, हिकिड़ो मेंहं चारण वारो बि निकिरे थो। तव्हांखे जेकॾहिं ड्रेसिंग न आहे, ड्रेस पातल न आहे, तव्हां में हुन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कोई फ़र्क़ु। माना टियों माण्हू जेको तव्हांखे ॾिसे थो त यार ॿ छोकिरा वञनि था, खणी हुनजे हथ में लठ हूंदी, तव्हांजे हथ में बैग हूंदो, पोयों तव्हांखे ॾिसंदो चवंदो यार बकरार थो वञनि, अलाए जेका स्कूल था वञनि, अलाए काॾे था वञनि, उन कहिड़ी पहचान थिए त तव्हां स्कूल था वञो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां में बकरार जी सोच में फ़र्क़ु हुजे, तव्हां ऐं बकरार जे जेको आहे ड्रेस में फ़र्क़ु हुजे। जेकॾहिं न तव्हां ड्रेस पातल हूंदो तव्हांखे त तव्हांखे सॼो ॾींहुं जेको आहे उहो इंडिकेट कंदो रहंदो ड्रेस त मां पढ़ंदड़ छोकिरो, तव्हांखे इंडिकेट कंदो रहंदो त मां हे पढ़ंदड़ छोकिरो। इन जे करे तव्हां कोशिशि कयो, माना घर वारनि खे चओ, घर वारनि खे चओ त असांखे बकरी विकिणी, मेंह विकिणी बि असांखे जेको आहे ड्रेस पूरो करे। घर वारनि खे चओ, मां सम्झां थो त बकरी में ऐं ज़मीनूं जेको असांजी जाइदाद न आहे, जाइदाद हे ॿार, असांजा जेका हक़ीक़ी जाइदाद आहिनि उहे ॿाहिरि आहिनि। जेकॾहिं असांजा ॿार सुधरी पिया त ज़मीनूं पिया वठंदासीं। कई असां वटि मिसालूं आहिनि, हज़ारे मिसालूं आहिनि, माण्हुनि पंहिंजियूं ज़मीनूं विकिणी, पंहिंजा ॿार पढ़ाया, पंहिंजी धीउ खे पढ़ायो, ज़मीनूं विकिणी अथनि। मूं वटि अॻे जी हिकिड़ो जेको आहे सो बेरिया सिटी जो जेको आहे हिकिड़ो दोस्त आहे, चई साईं मुंहिंजो जेको सहुरो आहे नी, हुन हमरा ॿुधायो मुंहिंजे सहुरे साईं सभु धीअ खे डॉक्टर कयो अथई, 3 अलाए 4 ॿुधाई, ऐं सिर्फ़ु धीअ ई हुयसि, ज़मीन सॼी विकिणी छॾी। ईअं जेको आहे त मूंखे 3-4 ॾींहुं हिकिड़ी ख़बर पई त हुन वटि 9 एकड़ ज़मीन हुई अलाए 8 एकड़, उन सॼी विकिणी करे हिकु ई धीउ हुयसि, उनखे डॉक्टर कई। सर असल जाइदाद डॉक्टर थी, बस असल जाइदाद ही ॿार आहिनि असांजा। इन करे डिगी तकरीर नथा कयूं। मुंहिंजी जेको आहे इहा कोशिशि बि आहे ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे दोस्तनि खे, इन्हनि ॿारनि खे पंहिंजा ॿार सम्झो, ऐं मुंहिंजी जेको आहे सो रिक्वेस्ट आहे त इन्हनि ॿारनि खे सम्झायो, तरबियत कयो। सर माना असांजो ॿार जेकॾहिं वञे घर त वञण सां सलाम करे, ख़बर पवे त हीउ ॿार पढ़ण वारो ॿारु आहे। बकरार बि उअं ई अची घर वेही रहे, ऐं जेकॾहिं ईअं आम ॿारु जेको आहे पढ़ण वारो ॿारु जेको आहे या कॉलेज वारो ॿारु, उहा बि वञे ईअं ई वञी माउ पीउ सां, वॾे भेण भाउ सां जेको आहे तरबियत उनजी सुठी न हुजे, सही तरीक़े सां सलीक़े सां न ॻाल्हाए घर वारनि सां, त मां सम्झां थो इहे पढ़ण जो बि फ़ाइदो कहिड़ो। इन करे तव्हां सभु कोशिशि कयो, तव्हां में ऐं हिकिड़े बकरार में, तव्हां में ऐं ॿिए कंहिं जेको आहे घर में ॿियो ॿारु जेको आहे उन्हनि में फ़र्क़ु हुजणु खपे। मां तव्हांखे ॿुधायां वरी छा थियो तव्हांखे, 2 मिंट वेहो, 2 मिंट।
सब दोस्त जो है ना अज तहियो कयो तो असांजे गोठ में असांजे पाड़े में जेके भी ॿार नथा पढ़न छोकरी आ छोकरो आ सब असां तहियो कयूं तो उन्हनि खे कंहिं भी हालत में मेड़ वठी वञणो पवे तो उन वटि वञी करे उनखे चओ पंहिंजे ॿार खे पढ़ा। महिरबानी तव्हां सभु इहो कोशिशि कयो। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे हक़ लाल जी रोज़ी कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजी सिंध मुंहिंजे पाकिस्तान खे शाद ऐं आबाद रखे। दोस्तनि जी वॾी महिरबानी। अल्लाह